पेट्रोल मसनूआत जी चढ़ सां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां अवाम सां ॻाल्हाईंदे ऑटोबान रोड ते दाव सुपरमार्ट अवाम जी रश रिपोर्ट एजाज़ अली डिविज़नल ब्यूरो चीफ अवाम सां ॻाल्हाईंदे पेट्रोल चढ़ण सां ख़ासि करे मज़दूर तबिके खे परेशान नहीं जो चवणु हो त पेट्रोल चढ़ण सां महांगाई खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। रमज़ान शरीफ़ में अगई हर शइ महांगी आहे। अवाम हुकूमत सां मुतालबो कयो त ग़रीब अवाम मज़दूरनि सां रहम कयो त जीअं असां बचा पाले सघूं। नाज़रीन अस्सलाम वालेकुम, मां आहियां एजाज़ अली, हैदराबाद डिवीज़न जो ब्यूरो चीफ रिव्यू। असां हींअर ऑटोबान रोड जेको आहे न दाऊद माल सुपर माल जे पोयां बीठा आहियूं ऐं असां माण्हुनि खां इहो मालूमात था कयूं त राति जे वेच में जेको गवर्नमेंट आवाम जे मथां बम इहो छॾियो आहे, 55 रुपया पेट्रोल ते चाढ़ियो वियो आहे, त असां उन जे करे माण्हुनि खां पुछणु आया आहियूं त जो ख़बर सही त असां लाइ हिन में महांगाई भला थींदी या न थींदी, आवाम खे छा रिलीफ हिन मां मिलंदो। तो महिरबानी हाणे असां अचूं था हिन आवाम ॾे। भाईजान सलाम अलैकुम। यार ये असल में जो पेट्रोल बढ़ा है रात को, तो आप मुझे ये बताओ इस सिलसिले में क्या कहना है आपका, ये सही हुआ है या गलत हुआ है? देखना चाहे तो ये आवाम पे जुल्म और जाति की इंतहा है, और जिसमें कि ये पेट्रोल महंगा करके किस आवाम को किस चीज़ का रिलीफ दे दिया है। ऊपर से रमज़ान लगे, बेरोज़गारी कम है क्या, इससे बावजूद और आवाम को नुकसान पहुँच रहा है। जैसा कि इसको कम किया जाए, पेट्रोल की रियायत की जाए, और दूसरी बात ये है कि इसके अंदर आपको रिलीफ दिया जाए। अच्छा, ये जो कि रमज़ान शरीफ का महीना है और जैसे भी गरीब आदमी ने पिसा हुआ है, ठीक है, गरीब आदमी जो सफ़ेद पोश आदमी वो क्या करेगा? आप मुझे बताओ इस सिलसिले में गवर्नमेंट को ऐसी चीज़ तो नहीं करनी चाहिए थी ना? जी बिल्कुल, यही है कि इल्तिजा हमारी के बस ये है कि गवर्नमेंट को कि थोड़ा रिलीफ दिया जाए। रमज़ान भी है, गरीब इंसान पिस रहा है, तो इससे मेहरबानी करें कि ये पेट्रोल को कम किया जाए और गरीब का साथ दिया जाए। शुक्रिया भाईजान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर ये जो पेट्रोल रात को चढ़ा है 55 अरे ये गरीब आदमी को पीसने की सरासर जो है वो जाती है, और इसमें जो है गरीब आदमी को हुकूमत को साथ देना चाहिए ताकि गरीब आदमी भी जो है ईद की खुशियाँ मना सके। ये सही हुआ है या ये गलत हुआ है? ये इतना बड़ा जो है 55 रुपये का मार्का जो है ना बहुत गलत है। 10-20 रुपये तो समझ में आती है, अब पेट्रोल के ऊपर अगर पैसे बढ़ें तो तमाम अशिया के ऊपर पैसे बढ़ जाएंगे। उसके बाद गरीब आदमी जो है पिसेगा। अगर वो 600 रुपये दिहाड़ी के कमा के आ रहा है, वो 600 में आटा भी नहीं ले सकता घर का। तो लिहाजा मैं समझता हूँ कि इस चीज़ को जो है ना ख़त्म किया जाए, और इस पर जो है 10-20 रुपये अगर पेट्रोल पे बढ़ा दें तो कोई मसला नहीं है। ये 55 रुपये जो एकदम बढ़ाए ना, ये बहुत समझो के सवालिया निशान है। शुक्रिया भाईजान। अस्सलाम वालेकुम सर। सर तव्हांजो नालो? तव्हांजो नालो? अच्छा, तव्हां छा कंदा आहियो? अच्छा, दाऊद मार्ट जे न पोयां बीठा हुआ। हीअ जेको पेट्रोल असीं चाढ़ियो आहे राति हिननि गवर्नमेंट जेको 55 रुपया हिननि चाढ़ियो आहे, छा इहो भला सम्झो त ग़रीब आवाम लाइ इहो छा हिननि तोहफ़ो ॾिनो आहे? तव्हां हींअर हिन केबिन पिया हलायो त केबिन मां हिन घर हले थो तव्हांजो। हाणे जे अगरि मिसाल अगरि पेट्रोल आहे लाज़मी आहे, तव्हां वटि हिन बाइक हूंदी, ग़रीब माण्हू त हिन पिसी वञे थो, त हिन लाइ गवर्नमेंट लाइ तव्हां छा था कयो? हाँ सही बोल 20 जो नाज़रीन अस्सलाम वालेकुम, मां एजाज़ अली इन न्यूज़ टेलीविज़न। साईं मां हींअर मौजूदु आहियां दाऊद सुपर माल जे साम्हूं। असां उतां जे कुझु माण्हुनि खां मालूमात था वठूं त हीउ जेको ओचितो राति जे भेट में पेट्रोल जेको वधायो आहे त गवर्नमेंट उन जे लाइ ग़रीब आवाम खे छा तकलीफ़ आहे, उन जे बारे में असां आया आहियूं। अस्सलाम वालेकुम। साईं तव्हांजो नालो? पेट्रोल हिननि चाढ़ियो आहे 55 रुपया। गरीब गुज़ारो नथो थी सघे। जी गवर्नमेंट खे अपील आहे, महिरबानी करे असां जेको आहे महिरबानी करे असां पूरी करे सघूं। सवारी बि नथो
किरायो ॾे असां सां वेहण आहे ज़ुल्म आहे न पर हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त ग़रीब माण्हू रमज़ान शरीफ़ जे करे उहो परेशान आहे पर जेके तव्हांजी ॻाल्हि सही आहे त पेट्रोल वधायो आहे ॿुधायो आहे पेट्रोल एलपी वधी वई आहे एलपी वधी वई आहे 200 जेको आहे 300 रुपया थी वियो आहे ऐं पेट्रोल बि तमामु महांगो करे छॾियो आहे असां सां वॾो ज़ुल्म आहे असां सां नाक आहे ऐं महिरबानी करे इहो असां लाइ अपील कयो महिरबानी करे असांजे जेको आहे सहूलियत मिलनि